वगड़ में सुजाग नौजवान ताजे सॾ ते सियासी समाजी तंज़ीमुनि पारां गैस जूं सहूलियत नौजवान ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरनि मेन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाननि मुमताज़ वगड़, यूनिस वगड़ ऐं ॿियनि चयो त सिंध सरकार वाइदो करे फिरी वई आहे, असांखे हर बुनियादी सहूलियत खां महरूम रखियो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त संदसि मसइला हल करे बेचैनी ख़तम कई वञे। शहरनि चेतावनी ॾिनो त जेसिताईं शहर खे गैस जी सहूलियत न मिलंदी तेसिताईं संदन एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। सॻियूं भरिसां शहरनि पारां शागिदानी अलीज़ा हतार खे हीसाण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। समाजी वर्कर शहरनि शोबो दरुल लिंक रोड ते टायरनि खे बाहि ॾेई एहतजाज कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जो चवणो हो त अलीज़ा हतार अकेली नाहे, हू सभु साणस गॾु आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त उस्तादनि नदीम मीराणी, ग़ुलाम शबीर भाॻत, ग़ुलाम रसूल भट्टी ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शागिदानी सां इंसाफ़ कयो वञे। इल्ज़ाम हेठायल उस्तादनि जो चवणु आहे त शागिदानी अलीज़ा हतार खे हिरासत करण वारो इल्ज़ाम कूड़ो ऐं बेबुनियाद आहे। हैदराबाद जी हाली रोड वेझो गोदाम मां नींगर जो लाश हथ कयो वियो। मक़तूल नींगर हमज़ा जी चाची ॿुधायो त संदसि भाइटियो शाम जो गुम थी वियो, जंहिंजो इतला पिणु पुलिस खे ॾिनो वियो। हुन चयो त पुलिस सां राब्तो करे मिलियल लाश जी सुञाणप लाइ घुरायो। मक़तूल हमज़ा जे चाची अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk